पीपी ज़िले मटियारी जे अॻवान ताज मोहम्मद नोहपोटे जो भेणवियो ऐं फारूक अहमद नोहपोटे जो वॾो भाउ साईं मोहम्मद रहीम नोहपोटो हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो। ख़बर मूजिब मटियारी ज़िले काउंसिल जे अॻूणे चेयरमैन मखदूम फ़खरुज़्ज़मान, DHO मटियारी डॉक्टर यार मोहम्मद खोसो, डॉक्टर नदीम शाह, सिविल सर्जन मटियारी, KB मेमन, DEO मटियारी, शुएब काज़ी, फोकल पर्सन एजुकेशन मटियारी, अब्दुल्ला मल्हा, एडिशनल डायरेक्टर एजुकेशन मटियारी, नियाज़ अहमद मेमन, वाइस चांसलर इसरा यूनिवर्सिटी अब्दुल्ला डायरी, डॉक्टर गुलाम रसूल मेमन, डॉक्टर जाहिद डाडो, मोहम्मद सुमार वफा, निसार शेख, राना मुस्तफ़ा, इज़्ज़त अली ब्रह्माणी, हाजी मोहम्मद हकड़ो, सैयद सुलेमान शाह पलीजानी, TEO बाबू हिंगोरो, इंजीनियर फारूक सोलंगी, हाजी खैरल डायरी, गुलाम मुस्तफ़ा सभापोटो, मीर नाना टालपुर, यूनिस छजड़ो, सेठ लेखराज कुमार, रफ़ीक मरी, सहाफ़िन में खैर मोहम्मद मल्हा, फिदा हुसैन सोलंगी, अज़ीज़ गुल खैबर, दिलबर मल्हा ऐं ॿियनि मोज़िज़ माण्हुनि संदसि वारसनि सां ताज़ियत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।